सिंध जे सीनियर वज़ीर इत्तलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सहाफ़त तेज़ी सां तब्दील थी रही आहे ऐं हाणे ही रुॻो प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ताईं महदूद नाहे रही। सिंध हुकूमत चाहे थी त सहाफ़ी खे जदीद बणायो वञे। उन सिलसिले में सहाफ़ी बिरादरी सां हर मुमकिन सहकार कयो वेंदो। कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिद अली कोलाची। कराची प्रेस क्लब जे नए चूंडियल बॉडी खे मुबारकबाद ॾियण लाइ सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची प्रेस क्लब पहुतो। प्रेस क्लब अचण ते प्रेस क्लब जे सदर फाज़िल जमीली, जनरल सेक्रेटरी असलम खान ऐं बॉडी जे ॿियनि उहिदेदारनि ऐं मेंबरनि सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी शानदार आजियां कई। कराची प्रेस क्लब जे नए चूंडियल उहिदेदारनि सदर फाज़िल जमीली ऐं जनरल सेक्रेटरी असलम खान जी सरबराही में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाकात कई। मुलाकात जे मौके ते प्रेस क्लब जे उहिदेदारनि प्रेस क्लब आमद ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो थोरा मञिया ऐं दरपेश मसइलनि बाबति आगाही ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण प्रेस क्लब जे उहिदेदारनि खे मसइला अवलियत जी बुनियाद ते हल कराइण जी ख़ातिरी कराई। मुलाकात दौरान गुफ्तगू कंदे ऐं बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत कराची प्रेस क्लब जी नई चूंडिजी आयल बॉडी खे मुबारकबाद पेश करे थी ऐं जॾहिं बि सहाफ़ियुनि खे मदद जी ज़रूरत पई त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी सहाफ़त जी आज़ादी, सहाफ़ी तंज़ीमुनि ऐं सहाफ़ियुनि सां गॾु बीठल रही। संदसि चवणु हो त मुल्की तारीख़ गवाह आहे त जमहूरियत जी जिदोजहद में पीपल्स पार्टी ऐं सहाफ़ी सदाईं गॾु रहिया आहिनि। हाणे बि ख़्वाहिश आहे त अॼु ऐं सुभाणे खे महफ़ूज़ बणाइण लाइ गॾियल कोशिशूं कयूं वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत हर शोबे में तारीख़ी कम कया आहिनि। ख़ासि तौर ते सिहत जे शोबे में इनकलाबी कदम खंया विया आहिनि। सिंध जे अस्पतालुनि में कंहिं मरीज़ जो शनाख्ती कार्ड या डोमिसाइल नाहे ॾिठो वेंदो ऐं लखे रुपयनि जी मालियत जे इलाज मुफ़्त कयो वेंदो आहे। संदसि चवणु हो त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जी पहिरीं तरजीह अवाम जी सिहत खे यकीनी बणाइण आहे ऐं सिंध जे जदीद तरीन अस्पतालुनि में पूरे पाकिस्तान खां ईंदड़ शहरनि खे बिना कंहिं फ़र्क़ जे मुफ़्त में इलाज जी सहूलियत ॾिनी वेंदी आहे। दुनिया जे रुॻो कुझु मुल्कनि में साइबर नाइफ ज़रिए इलाज जी सहूलियत बि रुॻो सिंध में मुफ़्त ॾिनी पई वञे। हुन चयो त सहाफ़ियुनि जे इनकलाबी कदम खंया पिया वञनि। कराची खां पोइ हैदराबाद समेत सिंध जे ॿियनि शहरनि में बि अहिड़ियूं कोशिशूं कयूं वेंदियूं। हुन चयो त सहाफ़ियुनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी आहे। पीपल्स पार्टी हुकूमत में हुजे या न, पर सदाईं इज़हार राय जी आज़ादीअ जे लाइ जिदोजहद कई आहे। सहाफ़ियुनि जे मुस्तक़बिल ऐं कैरियर महफ़ूज़ बणाइण लाइ जामे रिथाबंदी कई पई वञे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पाकिस्तान में पहिरीं भेरे औरतुनि जे लाइ पिंक बसूं ऐं माहौल दोस्त एवी बसूं मुतारिफ़ करायूं वयूं आहिनि ऐं जेके औरत सहाफ़ी ड्राइविंग लाइसेंस जमा कराईंदियूं आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा ट्रेनिंग ॾिनी वेंदी ऐं खेनि 10 ॾींहनि जे अंदरि मुफ़्त स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। सिंध हुकूमत टंडोलिया, खैरपुर ऐं शिकारपुर में पीपल्स बस सर्विस शुरू करे रही आहे। हिक सवाल जे जवाब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त हिक सूबे जे वज़ीर आला जी हैसियत में खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे सिंध में भलीकार चयो वेंदो। सिंध महिमान नवाज़नि जी धरती आहे ऐं आइन ऐं कानून जे दायरे में रहंदी खेनि मुकमल सिक्योरिटी ऐं सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। हुन वाज़े कयो त पीटीआई जे तर्ज़ सियासत, तालिबान जो आफ़ीसूं खोलण ऐं इमरान ख़ान जे हुकूमती दौर में दहशतगर्दनि जी आज़ादी जहिड़नि मामलनि ते शदीद एतिराज़ आहिनि त एपीएस सान्हो दुनिया जी तारीख़ जो कारो तरीन वाक़ियो हो। बनू जेल जे टुटण जहिड़नि वाक़ियनि केतिरनि ई सवालनि खे जनम ॾिनो। सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर महिमान नवाज़ी सिंध जी रिवायत आहे। हिक ॿिए सवाल जे जवाब में हुन चयो त सिंध में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। कचे जे इलाइक़े में सिंध पुलिस असराइता ऑपरेशन कया आहिनि। हिक ॿिए सवाल जे जवाब में हुन चयो त समूरियुनि सियासी पार्टियुनि खे सियासी सरगर्मियुनि जो हक़ आहे। सिंध हुकूमत कंहिं खे बि न रोकींदी। ॾफेड़, नफ़रत, अंग्रेज़ी ऐं कानून तोड़ण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे।